अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 5 अगस्त 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया ते धाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज जो सिलसिलो जारी। सिंध हारी कमेटी पारां सॻियूं में धरणो। सिंधु दरिया में पाणी मौजूदु हुजण बावजूदि सिंध जे ग़रीब आबादगारनि खे पाणी न मिली सघियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। ठटे जे सहाफ़ी अज़ीज़ जोखियो ते हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थिया। कलम धणियनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। कुनरी में ॾींहं ॾिठे जो वापारी जे दुकान तां फुर ख़िलाफ़ अॼु शटरबंद हड़ताल। कशमोर ऐं मीरपुर माथिरे समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बदअमनी लाक़ानूनियत ख़िलाफ़ रहवासी निकिरी आया। एहतिजाजी धरणा। राणीपुर भरिसां पुरअसरार नमूने 1 महीनो अॻु गुम थियल नौजवान जो पतो न पियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध में सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी आहे। सिंध जे वसीलनि ते धाड़े कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी जदोजहद हलाई पई वञे। सॻियूं में सिंध हारी कमेटी ऐं कम्यूनिस्ट पार्टी जे अॻुवाणनि पारां वफ़ाक़ तरफ़ां सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण, सिंध जे ज़मीननि जी कारपोरेट फार्मिंग ऐं सिंध जे वसीलनि ते क़ाबिज़ थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर मीर मुनवर टालपुर, कामरेड मोहम्मद सालेह सुमरो, कामरेड ग़ुलाम फरीद सुमरो, कामरेड ग़ुलाम दरबान, कामरेड सुखियो सताबो कुरैशी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सॻियूं हिंगोर जा लिंक रोड ते सियार स्टाफ वटि एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड मीर मुनवर टालपुर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया मां नवां केनाल ठाहिण समेत सिंध जे तेल, गैस, बिजली, कोयले ऐं ॿियनि मैदनी वसीलनि ते धाड़ो हणी रही आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध जा वसीला सिंधी माण्हुनि जा आहिनि, उन जो मुआवज़ो सिंध जी आवाम खे मिलणु घुरिजे त जीअं सिंध मां बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी ख़तमु थी सघे। हुननि वधीक चयो त जेकॾहिं सिंध जे वसीलनि ते धाड़ो हणणु बंदि न कयो वियो त सख़्त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। सिंध जे हारियुनि, मज़दूरनि ऐं सिंध में रहंदड़ हर माण्हू खे इन मामले ते भरपूर नमूने आवाज़ उथारणु घुरिजे ऐं इन मसइले ते सिंध हारी कमेटी जो साथ ॾियणु घुरिजे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी सदारत हेठि अहम गरजाणी थी गुज़री। गरजाणी में सिंध मुल्क जी सूरतहाल ऐं तनज़ीम साज़ी बाबति ग़ौर वीचार कयो वियो, जॾहिं त सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जी रिथाबंदी ऐं ॿियनि मामलनि ते पिणु तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। गरजाणी में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवाणनि मज़हर राहूजो, शौकत तुनियो, अल्ताफ़ ख़ासखेली, मनान शेख, ख़ादिम समो, शौकत सिरेवाल, ज़ाहिद बंबरो, रबरीनो मलिक, नज़ीर बुलेदी, बाबू मेमण, माशूक चांडियो ऐं ॿिनि अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते पाणी ते धाड़े कारपोरेट फार्मिंग, करप्शन ऐं ॾोहनि जे ख़िलाफ़ अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे बुख हड़तालूं कयूं पियूं वञनि, जॾहिं त एहतिजाज जो सिलसिलो 20 अगस्त ताईं जारी रहंदो। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी तर्जुमान अशरफ पलीजे चयो आहे त सिंध जी तबाही बर्बादी जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत आहे। सिंध वागुनि जे घेरे में आहे। सिंधी माण्हू पंहिंजे दरिया, ज़मीननि ऐं वसीलनि खे बचाइण लाइ जदोजहद तेज़ कनि। सिंधु दरिया ते हमिलो कंदड़नि सां पीपल्स पार्टी गॾु आहे।
सिंध में बादशाही निज़ाम लाइ ज़मीनूं अलाट कयूं पियूं वञनि। हर ज़िले हर तालुके अंदरि रियासतूं ठाहियूं वेंदियूं जंहिंमें सिंधियुनि जो इस्तेसाल हूंदो। कारपोरेट फार्मिंग जे नाले में हर ज़िले में 20 खां 50,000 एकड़ ज़मीन ॾियनि पिया। उन्हनि जो मक़सदु आहे त पहिरीं ज़मीननि खे आबाद कंदा, पोइ उन्हनि ज़मीननि ते ॿियनि सूबनि खां हारी मशीन ऑपरेटर मैकेनिकल इंतिज़ामिया आणिबी। उहा सॼी स्टेट ठहंदी। सिंध जे हर ज़िले में नओं ज़िलो ठाहींदा। उन में को बि सिंधी माण्हू न हूंदो। उते ॿिया माण्हू हूंदा। पोइ SSP ऐं DC उते हाज़िरी ॾींदा। पोइ उन जे चवण ते फ़ैसिला थींदा। अशरफ पलीजे चयो त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत ज़रदारी माफ़िया सिंध जे लखे एकड़ ज़मीन धारियुनि माण्हुनि खे ॾेई छॾी आहे। हुक्मरानो ॿुधी छॾियो, कंहिंखे बि सिंध जा वसीला ज़मीनूं ऐं पाणी चोरी करण जी इजाज़त न ॾींदासीं। पीपल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर वसीलनि, पाणी ऐं अरिड़हीं तरमीम तां हथ खणी छॾियो आहे। सिंध में मेरठ जी बहाली ऐं करप्शन जे ख़ात्मे लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। वसीलनि ते कब्ज़ो करण ऐं नवनि किनारनि जी तइमीर मुल्क जी बका ख़िलाफ़ साज़िश आहे। असां पाकिस्तान में कानून जी हुक्मरानी ऐं हक़ीक़ी जमहूरियत चाहियूं था। सिंध जा मज़दूर ऐं हारी बेरोज़गार आहिनि। उन जा ॿार तालीम खां महरूम आहिनि। सिंध जो पाणी ऐं वसीला खसिया पिया वञनि। सिंध समेति सॼे मुल्क में ख़राब हुक्मरानी जे करे आइन जो बहरान आहे। सभिनी सूबनि खे ॻंढण जा ज़रिया आइन अदलिया ऐं सिंधू दरिया आहिनि। पीपल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर सिंधू दरिया ज़मीन समेति वसीलनि जी सौदेबाज़ी करे सिंधी माण्हुनि जे पुठ में खंजर पई हणे सिंध खे मुकमिल ख़तमु करणु चाहे थी। पीपल्स पार्टी जे सिंध दुश्मन फ़ैसिलनि जे करे सिंध घणरुखी मसइलनि में जकड़ियल आहे। ईंदड़ वक़्तु सिंध लाइ वधीक ॾुखियो आहे। ज़रदारी लीग खे सिंधी माण्हुनि जे तकलीफ़ुनि जी का बि परवाह नाहे। सराइकी लोक सांझ जे जनरल सेक्रेटरी सफ़दर कलासरा असद ऐं लेखक इरशाद लगारी अवामी तहरीक जी ऑफिस पहुची। मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान अब्दुल कादर रांटो, एडवोकेट राहिल भुट्टो, एडवोकेट इस्माइल ख़ासकेली, काशिफ़ मलाह ऐं नूर नबी पलीजो सां मुलाक़ात कई। सिंध ऐं सराइकी वसेब समेति सॼी मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल्हि कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ज़रिए सिंधियुनि ऐं सराइकियुनि जी धरती ते कब्ज़ो कयो पियो वञे। कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंधियुनि ऐं सराइकियुनि जी गॾियल जदोजहद जी ज़रूरत आहे। सिंधी क़ौम ज़बरदस्त जदोजहद कई आहे। सराइकियुनि खे बि साॻी जदोजहद करणी पवंदी। कारपोरेट फार्मिंग जा मनसूबा मज़लूम क़ौमुनि जा क़ातिल मनसूबा आहिनि। कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ऐं बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट जहिड़नि कानूननि ख़िलाफ़ समूरियुनि मज़लूम क़ौमुनि जी गॾियल जदोजहद जी ज़रूरत आहे। सफ़दर कलासरा चयो त सिंधियुनि जा सराइकियुनि जे वसीलनि ते बि पंजाब साम्राज जो कब्ज़ो आहे। सिंधियुनि ऐं सराइकियुनि जा मसइला साॻिया आहिनि। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले ओलह यूनिट गोधरा पारां हफ़्तेवार स्टडी सर्कल मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत ज़िले ओलह जे डिप्टी चीफ दिलीप सिंधी कई। हिन स्टडी सर्कल में किताब तनज़ीमकारी जा उसूल जे चइनि सुफ़नि ते मुश्तमिल इनक़लाबी कारकुननि जी सुञाणप यूनिट गोधरा जे डिप्टी चीफ हरीश सिंधी पढ़ी ॿुधायो, जंहिंमें यूनिट गोधरा जे ऑर्गेनाइज़र विजय कुमार, मेंबरनि विकी कुमार, लक्ष्मण दास, स्वरूप सिंधी, सूरज कुमार ऐं संजय सिंधी शिरकत कई। सिंधू दरिया जे किनारे अलमंज़र जामशोरे ते उबैदुल्ला सिंधी स्टडी सर्कल जी पहिरीं गरजाणी थी गुज़रे। इमाम इनक़लाब उबैदुल्ला सिंधी ऐं सेक्युलरिज़म बाबति डॉक्टर अनस राजपर जे लेख जो अभ्यास कयो वियो। सिंध सागर पार्टी शुरू कयल उबैदुल्ला सिंधी स्टडी सर्कल जी पहिरीं बैठक कोठाई। उन में पार्टी जे अॻूणे सेक्रेटरी जनरल मोहतरम नूर अहमद सिंधी जे सहेड़ियल किताब उबैदुल्ला सिंधी इनक़लाबी शख़्सियत ऐं इनक़लाबी कारनामा मां इमाम इनक़लाब उबैदुल्ला सिंधी ऐं सेक्युलरिज़म बाबति डॉक्टर अनस राजपर जे लेख जो अभ्यास कयो वियो। स्टडी सर्कल जी अभ्यासी बैठक जी सहेड़ नामियारे सिंधी दानिश्वर ऐं लेखक प्रोफेसर मुश्ताक मीराणी कई। सहूलियतकारी जी ज़िम्मेवारी सारंग महर सरअंजाम ॾिनी। डॉक्टर अनस राजपर जे 7 सुफ़नि वारे लेख इमाम इनक़लाब उबैदुल्ला सिंधी ऐं सेक्युलरिज़म जी पढ़ाई सारंग महर, नूर बालादी, नदीम कल्होड़े, साहिब खावड़ी ऐं नवाज़ निज़ामाणी कई।
अभ्यासी वेहक में करीम बख्श सहारण ऐं प्रोफेसर अब्दुर्रहमान पिण पंहिंजा वीचार वंडिया। सर्कल की शुरुआत में सहूलतकार सारंग महर स्टडी सर्कल के पस मंज़र उबैदुल्ला सिंधी ऐं सिंध सागर पार्टी बाबत बुनियादी ॼाण वंडी। उन खां पोइ इमाम इनकलाब उबैदुल्ला सिंधी ऐं सेक्युलरिज़म लेख पढ़ियो वियो। लेख में ॼाणियल मवाद में फाज़िल लेखक अपखंड जे अंग्रेज़नि जे ज़माने वारी सियासी सूरतहाल सां गॾु अकबरी हुकूमती तरीक़े आइन ऐं दीन ते पिणु रोशनी विधी। एशिया जे अज़ीम इनकलाबी अॻवान उबैदुल्ला सिंधी जा सेक्युलरिज़म जे हवाले सां वीचार पिणु पेश कया विया। सिंध सागर पार्टीअ जे अॻूणे सेक्रेटरी जनरल नूर अहमद कातियार सिंधीअ जे सहेड़ियल किताब उबैदुल्ला सिंधी इनकलाबी शख़्सियत ऐं इनकलाबी कारनामा मां इमाम इनकलाब उबैदुल्ला सिंधी ऐं सेक्युलरिज़म बाबति डॉक्टर अनस राजपर जे लेख पढ़ण खां पोइ शिरकत कंदड़नि सुवाल कया ऐं पंहिंजा वीचार वंडिया। ॼाणायल किताब जे बयानु कयल लेख जे हवाले सां उथारियल सवालनि जी रोशनी में फ़ैसिलो कयो वियो त स्टडी सर्कल जी ईंदड़ वेहकनि में उभरंदड़ सियासी ऐं इंसानी मसइलनि बाबति पिणु 10 मिंट माहिराणी राय रखी वेंदी। सिंधु दरिया जे किनारे अलमंज़र जामशोरे ते उबैदुल्ला सिंधी स्टडी सर्कल जी पहिरीं वेहक जी पुॼाणी खां पहिरियां प्रोफेसर मुश्ताक मीराणी वेहक खे सहेड़ींदे चयो त असांखे पंहिंजी सोच ऐं लोच जो महवर ऐं मर्कज़ सिंध जी आज़ादी खे बणाइणो पवंदो। हर सिंधी खे पाण सवालु करिणो पवंदो त क़ौमी तौरु असां आज़ादु आहियूं या ग़ुलाम। अक्सर सिंधियुनि जो जवाबु हूंदो त असीं क़ौमी तौर ते ग़ुलाम आहियूं। पाण खे आज़ादी कीअं हासिलु करणी आहे इन बाबति पाण खे ई सोचणो आहे। रियासती इदारा जसकम मलीर जे उहिदेदारनि खे मुसलसिल हिरासां करणु लॻा। जॾहिं त जसकम पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त असां रियासत जे अहिड़नि नापाक साज़िशनि जबर खे बर्दाश्त न कंदासीं, पंहिंजी हिमत सां मुंहुं ॾींदासीं। गस्टा पारां सिंध सरकार जे मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन जी सख़्त मुखालफ़त कंदे नोटिफिकेशन वापसि वठण जो मुतालबो कयो आहे। गस्टा पारां चयो वियो आहे त मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन वापसि वरितो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। जॾहिं त गस्टा शहीद बेनज़ीराबाद जो चवणु आहे त असां मर्कज़ जे इन फ़ैसिले जी ताईद करियूं था ऐं यकीन था ॾियारियूं त मर्कज़ जे हर फ़ैसिले जी भरपूर आजियां कंदासीं ऐं एहतजाज में भरपूर शिरकत कई वेंदी। सिंध ज़रई यूनिवर्सिटी उमरकोट सब कैंपस जे मुलाज़िमनि पारां वक़्ति सिर पघारूं जारी न थियण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। मुलाज़िमनि ऐं एडमिन ब्लाक जे गेट आॾो बाहनि में कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिते उन्हनि पंहिंजनि जाइज़ मुतालबनि जी हिमायत में नारा पिणु हंया। एहतजाज दौरान रहमतुल्लाह कुंभर, वहीद कुंभर, वकार नोहड़ी, भूरा लाल माली, बाकर मरी, आसिफ़ गाॾही ऐं ॿिनि मुलाज़िमनि चयो त खेनि हलंदड़ महीने जूं पघारूं न मिलियूं आहिनि, जॾहिं त ॿिए महीने जा 21 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हू मुसलसिल कर्ज़ खणी गुज़र सफ़र करे रहिया आहिनि, पर उन्हनि खे इंतिज़ामिया तरफ़ां सिर्फ़ु आसरा ऐं दिलासा ॾिना पिया वञनि। हुननि चयो त असांजो गुज़ारो पघार ते आहे। रोज़ानो ख़र्च, दवाऊं, ॿारनि जूं फीसूं ऐं घर जूं ज़रूरतूं सभु कुझु उन आमदनी ते दारोमदार रखनि था। मुज़ाहिरे दौरान मुलाज़िमनि इंतिज़ामिया ते सख़्तु तनक़ीद कंदे चयो त इंतिज़ामिया असांजे माली मसइलनि खे हल करण लाइ का बि संजीदा कोशिश नाहे कई। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पघारनि वारो मसइलो हल करे असांखे परेशानियुनि खां बचाए वञे। नसीराबाद जे चन्ना पाड़े जे प्राइमरी स्कूल जो रहियल कमु पूरो न थियण ख़िलाफ़ शागिर्दियाणियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जॾहिं त फर्नीचर न हुजण ते शागिर्दियाणियूं पट ते वेही तालीम पिराइण ते पिणु मजबूर आहिनि। उन मौक़े ते आबदा चन्ना, महरुनिसा चन्ना, वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स कमेटी जी अॻुवाण कामरेड सुसवी लोहार ऐं ॿिनि चयो त 10 सालनि खां स्कूल जी इमारत मुकमिल नाहे थी सघी। जून जुलाई जे महीननि में ठेकेदार स्कूल जी इमारत जो कमु पूरो करण जो आसिरो ॾिनो हो, पर हिन वक़्तु अगस्त महीने ताईं स्कूल जो कमु पूरो नाहे थियो, जंहिं करे तालीम मुतासिर थी रही आहे। पटीतन थाणे जी हद ॻोठ अमीर अली आराई में 12 ॾींहं अॻु हथियारबंदनि पारां गोलियूं हणी नौजवान जानी आराई खे क़त्ल कयो वियो हो, जंहिंजा कातिल अञा ताईं गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पटीतन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे जानी आराईअ जे
भाउ अकबर आराई, भेण राबिया आराई ऐं अमड़ मसमात नसरीन आराई जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। कश्मीर ज़िले में बदमनी, अगवा, फुलूट वारनि वारदातनि ख़िलाफ़ आल पार्टी इतिहाद जे सॾ ते 12 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मियाँ अब्दुल हसीब कादरी, सगा अॻवान गोसबख्श कलवड़, वकील अब्दुल फ़हीम थईम राणा, गफ़ार अली, फारूक नाइच ऐं ॿियनि पारां अलमदार चौक ते रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त कश्मीर ज़िले में अमन अमान जी सूरतहाल बदतर बणियल आहे। हिन वक़्त ताईं 3 मग़वी धाड़नि जे चंबे मां आज़ादु थी नाहिनि सघिया। कश्मीर वासी निगर, फैज़ान नाइच, मोहम्मद ईसा नाइच, अकबर पठाण बाज़ियाब नाहिनि थिया। कश्मीर थाणे जी हद मां शहरनि खां फुरलूट कई वञे थी। शहरनि खां मोटरसाइकिलूं फुर कयूं वञनि थियूं। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। IG सिंध नोटिस वठी अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाइण लाइ क़दम खणे। मीरपुर माथेले में पिणु शहरी बदामनी इलाक़नि ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। काल्ह बि मीरपुर माथेले जे रहवासियुनि बदामनी ऐं इलाक़नि ख़िलाफ़ SSP ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो, जंहिंजी अॻवानी आसिफ़ जलबाणी, बशीर गबोल, मंसूर ज़मीर कोराई, सलमान महर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु हो त शहर में फुरूं, धाड़ा ऐं चोरियूं अरोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस बदमनी खे रोकण बजाए फ़ौरन जी विंगारो बणियल आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वठी अमन क़ाइमु करायो वञे। मोरो असान्हे में शहीद जे वारसनि पारां दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी थी गुज़री। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ ॿुधणी 20 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। मोरो असान्हे में शहीद थियल इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे क़त्ल जी शहीद ज़ाहिद लगारी जे भाउ मंसूर लगारी जे तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त जी ॿुधणी एडिशनल सेशन जज मोरो फ़ाइक़ अली पठाण जी अदालत में थी गुज़री, जंहिंमें अदालत ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ 20 अगस्त ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी। शहीदनि जे वकील एडवोकेट मीर अहमद मगरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿुधणी दौरान अदालत में असां चयो त सिंधु दरिया मथां 6 केनाल कढण ऐं ज़मीन जी वालार ख़िलाफ़ नौजवान पुरअमन एहतिजाज करण लाइ आया हुआ त उन्हनि जे मथां गोलियूं हलाई वियूं, जंहिंमें इरफान लगारी ज़ख़्मी थियण खां पोइ अस्पताल में फ़ौत थियो हो। हिन वाक़े खां पोइ शाम जो प्राइवेट माण्हुनि ज़ाहिद लगारी खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो ऐं ॿिया माण्हू पिणु धकी थिया। ज़ाहिद लगारी अस्पताल में फ़ौत थी वियो, जॾहिं त पुलिस ॾींहं जो 3 वॻे ॿई वाक़िया हिकु हंधि हिकु टाइम केस में ॾेखारिया आहिनि, जॾहिं त इरफान ऐं ज़ाहिद खे गोलियूं लॻण जा मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ टाइम आहिनि। ॿिनि 2.5 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ऐं ॿिन्ही वाक़िअनि में 3 कलाकनि जो गैप आहे। केस में इहे सभु शयूं अहम आहिनि जेके दरख़्वास्त गुज़ार जे हक़ में वञनि थियूं। पुलिस जे ठाहियल केस जी नौबत जी बि ख़बर पवे थी। उन खां अलावा इरफान ऐं ज़ाहिद जे मोरो जे सरकारी अस्पताल जी पोस्टमार्टम जी रिपोर्ट ऐं अस्पताल जे मेडिकल ऑफिसर खे अदालत में पेश थियणो हो, पर पेश न थिया ऐं पोस्टमार्टम जी रिपोर्ट बि पेश न कई वई, जॾहिं त अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मीर मंगरे वधीक चयो त एडिशनल सेशन जज मोरो जी कोर्ट में अॼु जेका हाज़िरी हुई उन ते कोर्ट खे पुलिस रिपोर्ट्स जेके SP कंप्लेंट सेल जी रिपोर्ट हूंदी आहे, SHO रिपोर्ट हूंदी आहे, उनखे साम्हूं रखी ऐं धुरियुनि जे वकीलनि खे ॿुधी उनजी पाणखे पंहिंजी रिपोर्ट फाइनल करणु, पंहिंजी ऑर्डर फाइनल करिणो हूंदो आहे त उहो कहिड़ो ऑर्डर करे थो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मोरे में छा थियो। इरफान लगारी खे उन वक़्तु गोली लॻी जंहिं वक़्तु अञा एहतिजाज शुरू मस थियो हो। माना इन खां पहिरीं एहतिजाज टाइम वठे, जीअं पुलिस जी ज़ुबानी त पीसफुल प्रोटेस्ट कोन हो त नुअज़ेंस थी वई, पर उहो इनिशियली जेको आहे सो उनखे फायर आर्म इंजरी, उनखे गोली लॻी। उन खां पोइ 3 कलाकनि जे टाइम खां पोइ ज़ाहिद जो वाक़ियो थो थिए, उनखे जेको आहे सो गोली थी लॻे ऐं ॿिन्हिनि जो हंधि उहो जेको फ़ासिलो आहे उहो
2-2.5 किलोमीटर जो उन्हनि जो फ़ासिलो आहे। पर पुलिस जी जेकी पहिरीं FIR आहे 170 जेकॾहिं असां ॾिसंदासीं त उन में ई ज़ाहिद खे बि हू धकी ॼणाइनि था। त माना हिकिड़ो इलाही ॻाल्हि पुलिस वटि त 3 कलाकनि खां पोइ धकु लॻंदो ऐं उहा वाक़ियो 3 बजे जो ॿुधाइनि था जॾहिं त ज़ाहिद जो शाम जो थियो आहे। ख़ैर असां कोर्ट खे इहा गुज़ारिश रखी हुई, असांजी हिकिड़ी प्रेयर आहे, प्रेयर B ऐं रेस्पोंड नंबर 4 असां ठाहियो मेडिको लीगल ऑफिसर तालका हॉस्पिटल मोरो खे, जंहिंमें असांजी घुर हुई त धकियुनि जा सर्टिफिकेट उहे इशू कया वञनि ऐं पोस्टमार्टम सर्टिफिकेट जमा कराया वञनि इरफान जो ऐं ज़ाहिद जो। उन ते जवाबदारनि जे वकीलनि जो इन ॻाल्हि ते ज़ोर हो त साईं उन्हनि खां तव्हांजी रिपोर्ट घुराइण मक़सदु त इहा प्रेयर अलो करणु आहे। जिते मूं चयो त पार्टी आहे मेडिको लीगल ऑफिसर, रेस्पोंड नंबर 4 आहे, उहो ऑलरेडी नोटिस ते आहे, अॼु अटेंडेंस में हुजणु खपंदो ऐं उनजी रिपोर्ट तव्हां रिकॉर्ड ते रखो, देन डिसाइड एप्लीकेशन, जेको बि एप्लीकेशन जो फैट थिए थो। अॼु 2 रीज़न हुआ पंहिंजो जेको आहे सो अॼु जी तारीख़ थियण जा, अॼु कोर्ट खे फ़ैसिलो करणो हो। हिकिड़ो रीज़न इहो त अॼु सिंध बार काउंसिल जी सिंध वाइड स्ट्राइक हुई ऐं ॿियो इहो हो त जवाबदारनि जे प्रोपोज़ड अक्यूज़ जेके आहिनि उन्हनि सभिनी जे वकीलनि अॼु वकालतनामा जमा कराया ऐं उन्हनि कोर्ट खे गॾियल गुज़ारिश कई त असांखे कुझु डॉक्यूमेंट्स कोर्ट में पेश करणा आहिनि। वी डोंट नो त कहिड़ा डॉक्यूमेंट्स आहिनि। 5 FIR दाख़िल थियल आहिनि ऐं 5 FIR में हिकिड़ी इंक्वायरी आहे, हाई ऑफिशियल्स जी इंक्वायरी आहे ऑलरेडी देयर, सभु पुलिस वटि या ईअं खणी चइजे त उन्हनि जे काउंसिल्स वटि उहे अवेलेबल आहिनि। सो असांजी त कोर्ट खे इहा गुज़ारिश आहे त हिन में ही गॾियल जॉइंट वेंचर हो जेको वाक़ियो थियो आहे, उन में न फ़क़ति ऑफिशियल्स पर प्राइवेट पर्सन्स जेके हिकिड़ी कम्यूनिटी सां वास्तो रखनि था उन्हनि जे माण्हुनि टारगेट करे हिते माण्हू मारिया आहिनि। पीसफुल प्रोटेस्टर्स जेके हुआ, जेके पाणी लाइ, जेके दरिया लाइ, जेके 6 केनालनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज पिया कनि, उन्हनि खे जेको उन्हनि मारियो आहे, ज़ख़्मी कयो आहे। असांखे उमेदु आहे त कोर्ट असां सां इंसाफ़ कंदी ऐं सभिनी जवाबदारनि ते FIR जो ऑर्डर थींदो। अदा जवाबदार पाण पर्सनली अपीयर थिया, मां त कोन थो सुञाणा उन्हनि खे, अलबत्ता उन्हनि जे पारां वकालतनामा सभिनी जा अची विया आहिनि। जेकॾहिं कंहिं हिकु अधु जो वकालतनामो रहियो हुजे त तव्हां कोर्ट रिकॉर्ड मां ॾिसी सघो था। वकीलनि जो तइदादु एतिरो हो त आउं सम्झां थो त सभई अची विया हूंदा उन में जवाबदार, उन्हनि जी अटेंडेंस थी। मुंहिंजी जेसि ताईं नॉलेज आहे त शायदि सिंगार पारां बि कंहिं वकालतनामो जमा करायो। सॼी सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे। सिंधू दरिया में पाणी अचण बावजूदि ग़रीब आबादगारनि खे पाणी न पियो ॾिनो वञे। पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। फैज़गंज में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि ऐं जिस्कम कारकुननि ख़लीक सूमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त दरिया में पाणी मौजूदु आहे पर असां वटि माल खे पीआरण लाइ बि पाणी कोन्हे, नोटिस वठी पाणी फ़राहम कयो वञे। ठटे जे सहाफ़ी अज़ीज़ जोखियो ते हमिलो करे खे सख़्तु ज़ख़्मी करण ख़िलाफ़ ठटे ऐं हैदराबाद जे सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरा करे सख़्तु नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि जी अॻुवाणी लाला रहमान समूह, इक़बाल मल्लाह, महबूब बिरोही ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणी जो चवणु हो त अज़ीज़ जोखियो ते हमिलो बुज़दिलाणी हरकत आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सखर में पैरामेडिकल एसोसिएशन पारां वज़ीर अली बूहड़ जे क़त्ल ऐं डॉक्टर मथां हमले ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ़ शेख, डॉक्टर अली गुल शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कुनरी जे इंतिहाई मसरूफ़ कारोबारी इलाइक़े अनाज मंडी में ॾींहं ॾिठे जो 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंद वापारी परदीप लोहाणे जे दुकान तां मुंशी अब्दुल हक रिंद ऐं ॿियनि खे यरगमाल बणाए फुलूट करे विया, जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ अॼु शहर में शटरबंद हड़ताल कई पई वञे। टंडे अलयार भरिसां नसरपुर थाणे जी हद मां अगवा थियल नारी मुस्कान दाऊद पोटो अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघे, जॾहिं त वारसनि पारां संदसि बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते वारसनि जो चवणु हो त
न्याणी मुस्कान दाऊद पोटो 12 ॾींहंनि खां गुम आहे। पुलिस दाद फ़रियाद नथी करे। शिकायत धीउ खे शहाबुद्दीन पहवर अगवा कयो आहे। नोटिस वठी बाज़ियाब करायो वञे। राणीपुर भरिसां ॻोठ अलीआबाद वसाण मां महीनो अॻु गुम थियल नौजवान जो पतो पइजी नाहे सघियो। ॻोठ अलीआबाद वसाण वासियुनि जवान जुमो जानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में क़ौमी शाहराह ते धरणो हणी नौजवान जी ॻोल्हा में मदद जी अपील कई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि जो चवणो त नौजवान पिरीं वसाण गुज़िरियल 1 महीने खां गुम आहे। पुलिस ॻोल्हा में मदद न पई करे। हुननि मुतालबो कयो त ॻोल्हा में मदद कई वञे। सॼी सिंध जियां हैदराबाद जे ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में आबादगार तबिके लाइ हालतूं ॾुखियूं थींदियूं पियूं वञनि। आबादगारनि खे फसलनि जा मुनासिब अघ बि नथा मिलनि, जंहिंजे करे आबादगार तबिको माली बहिरान जो शिकार थी वियो आहे। हुकूमत पारां ताज़ो डीज़ल जा अघ वधाइण सबबि हारियुनि जी ज़मीन खेड़ाइण बि मसइलो बणियलु आहे। डीज़ल जी क़ीमतनि में वाध सां गॾु ट्रैक्टरनि जे ऑपरेशनल ख़र्चनि में बि वाध थी वई आहे, जंहिं करे ग़रीब ऐं विचोले तबिके जा हारी ख़ासि तौर ते मुतासिर थिया आहिनि। हारी बिरादरी मूजिबि हाणे ज़मीन जी तयारी, पोखाई ऐं फसल जी सार संभाल लाइ ट्रैक्टर किराए ते कराइण बि उन जे वस खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। हारियुनि जे चवण मूजिबि डीज़ल जी क़ीमतनि में वाध जो सिधो असरु ज़मीन जी खेड़ी ते पियो आहे। असां वटि हाणे ज़मीन खेड़ण वस जी ॻाल्हि नाहे रही। हिन सूरतहाल में फसल पोखण त परे जी ॻाल्हि थी वई आहे। हितां जे सियासी ऐं समाजी धुरियुनि पारां बि सूरतहाल ते सख़्तु ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। हितां जे सियासी समाजी अॻुवाननि कामरेड निसार लगारी, गुलज़ार कलहड़ो, कामरेड दोस्त अली लगारी, कामरेड मुहब लगारी, पीर बुशाराई ऐं ॿियनि जो चवणु आहे त हुकूमत खे घुरिजे त ज़रई मईशत जी बुनियाद ते आबादगार तबिके खे रिलीफ फ़राहम करे, न त ईंदड़ फसलनि जी पैदावार बि ख़तरे में पइजी वेंदी, जेका मुल्की ख़ुराक जी सलामती लाइ पिणु ख़तरनाक साबित थी सघे थी। वाज़ह रहे त पाकिस्तान जी ज़रई मईशत में सिंध जे हारियुनि जो अहम किरदारु आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे पेश करियूं था अहम रिपोर्ट, जेका असां ॾे ॾियारे मोकिली आहे ज़ीशान हफ़ीज़ बलोच। सेठारजा टाउन कमेटीअ जे सैनिटरी वर्कर मुलाज़िम आसिफ़ उर्फ़ गौसू शेख जो आख़िरी सवाल, मुंहिंजी ज़िंदगी जी क़ीमत सिर्फ़ु 16,000। हूअ हर सुबुह खां अॻु उथंदो हो, पंहिंजो वॻो पाईंदो हो, शहर जी गंदगी साफ़ करणु निकिरी पवंदो हो। हूअ सेठारजा जी हर घटी जो ख़ामोश ख़िदमतगार हो। हूअ सैनिटरी वर्कर हो। नालो आसिफ़ शेख, पर सॼो शहर खेसि गौसो सॾींदो हो। ऐं पोइ 2 अगस्त ते हुन पंहिंजी ज़िंदगीअ जी फाइल बंदि करे छॾी, सिर्फ़ु इन करे त 16,000 रुपयनि जी पघार सां हू पंहिंजे ॿारनि खे बुख खां न बचाए सघियो। हूअ पंहिंजा ख़्वाब मारींदो रहियो, पंहिंजे ख़्वाहिशनि खे दफ़न कंदो रहियो, पर आख़िरकार जिते निज़ाम बेहस हो, उतां गौसू जे सब्र जो हौसलो बि ख़तमु थी वियो। असां वटि हुकूमत जो ऐलान त 37,000 पघार जो आहे, पर अमली तौर ते टाउन ऑफिसर टाउन कमेटी सेठारजा मोहम्मद अयूब फुलियो पाण 9 जुलाई ते मीडिया आॾो एतराफ़ करे चुको आहे त फ़क़्ति 16,000 सैनिटरी वर्कर मुलाज़िमनि खे पघार ॾियूं था। सुवाल ही आहे त गौसू शेख जे खून जो हिसाबु केरु ॾींदो? 21,000 रुपया जेके हर महीने ग़ाइबु थियनि पिया, उन जो हिसाबु केरु वठंदो? गौसू जे मौत जो मातम रुॻो संस घर में न, पर हर उन ग़रीब जी दिलि में थियणु खपे जेको पंहिंजी पघार जे इंतज़ार में हूंदो आहे। ऐं जॾहिं पघार अचे त उन मां बिजली, गैस, दवाऊं ऐं मसवाड़ कढण बाद कुझु बि न बचंदो आहे। हीअ का मामूली ख़ुदकशी न आहे, हीअ हिकु तमाशाई समाज लाइ वॾो सवालु आहे। हीअ हिकु जाखोड़ी माण्हूअ जी फ़रियाद आहे, जेको रोज़ु सुबुह असां लाइ शहर साफ़ कंदो हो, पर असां कॾहिं बि हुन जी हालत न पुछी। छा असांजी नज़र में इंसानी ज़िंदगी जी क़ीमत सिर्फ़ु 16,000 आहे? छा गौसू जी मौत खां पोइ बि को सरकारी ऑफिसर मुअतल थियो, का इंक्वायरी, को वज़ीर बयानु ॾींदो, या उहो सभु कुझु अख़बारनि जे सुफ़नि में विसामी वेंदो? असांजे हुक्मरान वॾे वाक चवनि था त ग़रीबनि जो अहसासु आहे, पर ज़मीन ते को बि हुकूमती नुमाइंदो न पियो ॾिसिजे।
नई गौसू शेख जे घर केरु ॾुख वंडण आयो, शायदि उन्हनि लाइ संस मौत बि सिर्फ़ु हिकु अंगु आहे। हाणे ख़ामोशी जो वक़्तु गुज़री चुको आहे। गौसू शेख जी मौत सिर्फ़ु संस ख़ानदान जो नुक़सानु न पर पूरे सिस्टम ते हिकु तमाचो आहे। हिन सिस्टम खे जाॻणु खपे। संदन हर इरादे, हर ऑफिसर ऐं हर हुक्मरान खे पंहिंजो एहतिसाब करणु खपे। असांखे इहो पुछणो पवंदो त गौसू शेख जी मौत जो ज़िम्मेवारु केरु आहे ऐं सभ खां अहम सुवालु, ईंदड़ गौसू केरु हूंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अहम रिपोर्ट। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।